सरे कर्ब बला तेरा आशिक है खड़ा, खून में डूबा हुआ, दे चुका लहते जिगर, दे चुका नूर नजर, दे चुका सारा वो घर, और खंजर के तले उसका सजदे में है सर। जी हाँ, पूरे मुल्क में जहिड़े तरह सां योम आशूर 9 मुहर्रम हराम मल्हायो पियो वञे, अहिड़े तरीक़े सां सुजावल में बि 9 मुहर्रम हराम वॾी अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो पियो वञे। अॼु जो ही मातमी जुलूस फ़क़ीर अहमद केरी तां बरामद थियो आहे, जेको शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि तां गुज़रंदो ऐं मामूला जे चौक ते ज़ंजीर ज़ई जो मातम कयो वेंदो, जॾहिं त सुजावल SSP सुजावल जी तरफ़ां 775 एहलकार पूरे ज़िले में जेको आहे सो मुक़ररु कया विया आहिनि ऐं ज़िले में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते CCTV कैमरा लॻाए उन्हनि जी निगरानी पुर कई वई आहे। जॾहिं त मातमी जुलूस मामूला जे चौक ते पहुचंदो ऐं उते ज़ंजीर जो मातम थींदो, उनखां पोइ जुलूस रवायती रस्तनि तां गुज़रंदो अल हुसैन इमाम बारगाह ते इख़्तिताम पज़ीर थींदो। जी।